बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, इरफान अली बुगियो। असां मोरो तरफ़ रवां दवा आहियूं बिजरानी लगारी में शहीद इरफान लगारी ऐं शहीद ज़ाहिद लगारी जे तॾे ते वञी रहिया आहियूं। सदन वारसनि सां दुख जो इज़हार कंदासीं। मूंसां गॾु भाउ ज़ाहिद रिंद ऐं भाउ अशरफ जतोई बि साण आहिनि ऐं यासिर चोराई मुंहिंजो कैमरामैन उहो बि गॾु आहे। पहिरीं असां थोरो जाइज़ो वठंदासीं अॼु जेका जनाज़े नमाज़ अदा कई वई इरफान लगारी शहीद जी, उन में समूरनि हुकूमती कोशिशुनि बावजूदि पीपुल्स पार्टी जी सूबाई सरकार तोड़े वफ़ाक़ी सरकार जे कुझु खातनि तरफ़ां सर तोड़ कोशिश कई वई त माण्हुनि जो इज्तिमा न थिए, पर इहे समूरियूं कोशिशूं नाकाम थी वियूं। जेके माण्हू चवनि था सिंधी क़ौम सुतल आहे, उहो अॼु ॾिसी वठनि क़ौम सुतल आहे या सुजाॻ आहे। लाश न पे ॾिनूं, सिंधी माण्हुनि लाश वठी ॾेखारियो पुरअमन तरीक़े सां। हुननि कुझु माण्हुनि होशियूं पे ॾिनियूं त इरफान जीअरो आहे, मरीद जीअरो आहे, बिल्कुलु शहीद ज़िंदा आहिनि ऐं 7 करोड़ सिंधी मरी विया आहिनि। छा माना हुनजो मतिलबु इहो त वञी बंदूक जे ज़ोर ते लाश घुरे थिए न, हर शइ जो तरीक़ो थींदो आहे। तव्हां ॾिसो था त दहशतगर्दी जा इल्ज़ाम लॻी रहिया आहिनि, पर सिंधी माण्हुनि वाज़ह पैगाम ॾिनो आहे। सिंधी क़ौम दहशतगर्द न आहे, सिंधी क़ौम पुरअमन मुज़ाहिमत कंदड़ आहे। हा, बाक़ी इहो ज़रूरु आहे त जेकॾहिं उन्हनि ते केरु दहशतगर्दी कंदो त पंहिंजे बचाव करणु बि ॼाणे थी। तो सिंध जे माण्हुनि अॼु शहीद इरफान लगारी जे वारसनि खे इहा आथत ॾिनी। हज़ारे माण्हुनि जे अंग में शिरकत करे त हू साण में गॾु आहिनि। नौशर फरोज़ मां सीनियर सहाफ़ी ज़ाहिद काइम खानी ऐं जाखोड़ी सहाफ़ी यूसुफ इब्राहिम सुमरे जी रिपोर्ट मूजिबि इरफान लगारी जे जनाज़े नमाज़ में तक़रीबन 30,000 खां वधीक माण्हुनि शिरकत कई आहे। उहा उन्हनि जी रिपोर्ट आहे। असां वञूं था उते जाइज़ो वठंदासीं, माण्हुनि सां वारसनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त छा सूरत हाल आहे ऐं इन खां पोइ उन्हनि जी अॼु जी हिकमत अमली छा आहे। हिकु शइ वाज़ह थी वई, केतिरा ज़ोर लाता विया पीपुल्स पार्टी जी सूबाई सरकार तरफ़ां 7 ज़िलनि जी पुलिस। हाणे पूरा सॼे ज़िले जी पुलिस त न आई हूंदी, 7 SSP 2 DIG उते लथियल हुआ बोरे में। कराची मां स्पेशल कमांडोज़, बख्तरबंद गाॾियूं, क्रेनूं, पुलिस मोबाइलूं, बसूं, छा छा न, माना जेका बि ताक़त हुई सरकार वटि उहा पूरी ताक़त लॻाए छॾियूं। पर हुनजे बावजूदि हुननि जेको चाहियो पिए त माण्हू गॾु न थियनि, जनाज़े नमाज़ न थिए, पर उहा थी वई ऐं सिंध जे माण्हुनि वाज़ह पैगाम ॾिनो। अच्छा, इहो बि चयो पियो वञे त वारसनि जे फ़ैसिले जे सभिनी खे उनजो एतिराम करणु घुरिजे ऐं चयो पियो वञे त जेकॾहिं अञा थोरो डिले रखियो वञे, टाइम सुबुह जो 10 बजे रखियो वियो, अञा थोरो डिले रखियो वञे, मंझंदि जो रखियो वञे या शाम जो रखियो वञे त इहो तादाद जेको आहे सो लखनि में थी सघियो। छाकाणि त सॼी सिंध मां माण्हू अचंदा, ऐं रस्तनि जी तव्हांखे हालत जी ख़बर आहे। असां ही नेशनल हाईवे ते आहियूं, फथा कयूं तो सॼी सिंध जे रस्तनि जी हालत आहे। टाइम वॾो लॻे थो, को घोटकी मां अचे थो, को बदीन मां अचे थो, मोरे पहुचंदे कलाकनि जा हुननि खे कलाक लॻी वञनि था। बहरहाल तव्हांखे अॻिते वरी असां अपडेट कयूं था। इहा हिन वक़्त ताईं जी सूरत हाल आहे। वॾी महिरबानी।